सिंध टीवी न्यूज़ तरफ़ां ऐलानियल सिंधी सकाफ़ती ॾियारे जे सिलसिले में गवर्नमेंट हाई स्कूल बदीन में रंगारंग तक़रीब जो एहतमाम कयो वियो, जंहिंमें उस्तादनि शागिर्दनि सकाफ़ती वेश वॻा ढके माहौल खे जरकाए छॾियो। गस्टाज सदर मोहम्मद सिद्दीक़ सुमरो, काशिफ़ कादर मेमण, इम्तियाज़ टालपुर जी कोशिश सां थींदड़ इन प्रोग्राम में ॿारनि टेबलोज़ पेश करण सां गॾोगॾु क़ौमी शाइरी ॿुधाई ऐं कलाम ते झुमरियूं पुणायूं। जॾहिं त हिननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इल्मु पिरायो, सिंध संवारियो। असांजी तहज़ीब, असांजी तमदुन, असांजी सकाफ़त सॼी दुनिया में मशहूरु उन ई करे आहे जो इल्मु ऐं अदब जे हवाले सां इल्मु पिरायो, सिंध संवारियो जे सिरे हेठि हीउ जेको सकाफ़ती ॾियारो मल्हाए रहिया आहिनि, मुंहिंजे ख़्याल में इहो तारीफ़ जोॻो अमल आहे। ॿी का इबादत कई आहे, सिर्फ़ु सिंध तुंहिंजी तिलावत कई आहे। ही टोपी ही अजरक ही पटको कुहाड़ी, ही टोपी ही अजरक ही पटको कुहाड़ी, सजन खां उन जी हिफ़ाज़त कई आहे। तो हयाती सॼी में जिते बि आहियां उते पुण उजागर सकाफ़त कई आहे, उते पुण उजागर सकाफ़त कई। सिंध टीवी जी महिरबानी आहे जो गुज़िरियल ॾहाके खां इन क़िस्म जूं सरगर्मियूं सकाफ़ती जेके आहिनि सॼी सिंध में जेके आहिनि उन्हनि खे बहितरीनु रिपोर्ट करे पियूं आहिनि, जीअं इब्तिदा कई आहे। असीं सम्झूं था त हिन दफ़े जेको 5 डिसंबर ते उनवान रखियो आहे इल्मु पिरायो, सिंध संवारियो, त उहा जेको स्लोगन तॾहिं कामयाबु थी सघे थो जॾहिं असां पंहिंजे जेके नए नस्ल खे इल्मु ॾियूं। हाई स्कूल बदीन जी तक़रीब में शामिल समूरनि उस्तादनि शागिर्दनि इहो वचन कयो त हू 5 डिसंबर ते ऐलानियल सकाफ़ती ॾियारे जे प्रोग्रामनि में भरपूर शिरकत करे इन ॾींहं खे ईद जी मल्हाईंदा। कैमरामैन इब्राहिम सां शकूर मेमण, सिंध टीवी न्यूज़ बदीन।